मेहड़ तालुके में औक़ाफ़ खाते जी इंतज़ाम नाली ऐं लापरवाही सबबि जग मशहूर दरगाह हज़रत मखदूम सादी मूसाणी जो मेन गेट केतिरनि सालनि खां बंदि हुजण सबबि मुल्क जी कुंड कुड़ छमा ईंदड़ ज़ाइरीन सख़्त परेशान खे मोह ॾियण लॻा। मेहड़ वासिन अब्दुल गफ़ार पीरज़ादो, नदीम नाराई, ग़ुलाम अब्बास सोलंकी, वहीद नाराई, सजाद पीरज़ादे ॿिनि केतिरनि ई दुकानदारनि पारां दरगाह सादी मूसाणी जो ओभर वारी बंदि पियल गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते साफ़ नालो दाहींदे संदन चवणो हो त दरगाह सादी मूसाणी जे मेन गेट 4 सालनि खां बंदि पियल आहे, जंहिं करे ज़ाइरीन अक़ीदतमंदनि खे दरगाह जी ज़ियारत करण में तमामु ॾुखियानि खे मोह ॾियणो पवे थो ऐं संदन कारोबार पिणु मुतासिर आहे। जॾहिं दरगाह लाल शहबाज़ कलंदर ते हिकु दहशतगर्दनि हमिलो कयो, उन खां बाद में उन खां पोइ जेके बि सिंध जूं पूरी दरगाहूं सील कई वियूं हुयूं, उन खां पोइ जॾहिं गादी नशीन उथिया सभु दरगाहूं खुलियूं, असांजी दरगाह बि खुली, पर जेकी मेन रोड वारी जेकी गेट आहे माज़ूरनि जे लाइ आहे, जॾड़नि जे लाइ, मंटनि जे लाइ, उन गेट खे बंदि कयो वियो आहे। इन जे लाइ असां सभई दुकानदार जेके बि आहियूं 4 सालनि खां फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारण लाइ मजबूर थी पिया आहियूं ऐं असां अॻु में बि काफ़ी कुझु एहतिजाज कया हुआ ऐं इनखे चीफ ऑफ औक़ाफ़ खे ऐं SSP खे, DSP खे, DIG IG खे सभिनी खे असां दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि ऐं असां हिनमहिल बि सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कयूं था त बराए महिरबानी असांखे हीअ जेकी दरगाह जी मेन गेट आहे ओभर वारी लेडीज़ गेट आहे, माज़ूरनि जे लाइ इहा बंदि कई वई, इहा खोली वञे। मुतालबो कयो त फौरी तौर ते दरगाह जो बंदि पियल मेन गेट खोलाए ज़ाइरीन दुकानदारनि जी परेशानी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk